सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंधु दरिया जियापे जो मसइलो आहे, धाड़े जी इजाज़त न ॾींदा। पीपल्स पार्टी सिंध जे पाणी वारे मामले ते ख़ामोश न रहंदी। टंडे जाम में जलसे ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमण ॿुधायो त मुशरफ दौर में कालाबाग डैम जे हक़ में रैलियूं कंहिं कढियूं। हुन चयो त कालाबाग डैम जे हक़ में रैलियूं कढंदड़ केनालनि ते सियासत कनि पिया। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी सिंध जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कंदी। हुन चयो त मुख़ालिफ़ अजाई वावीला करे रहिया आहिनि। सदर वटि कंहिं बि मनसूबे जी मंज़ूरी जो इख़्तियार न आहे। संदसि चवणु हो त ही रुगो साज़िश तहत पीपल्स पार्टी ख़िलाफ़ वावीला कंदा आहिनि। हैदराबाद जलसे में वावीला कंदड़नि खे जवाब ॾींदा। अवां खे ॿुधायूं पिया सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंधु दरिया जियापे जो मसइलो आहे, धाड़े जी इजाज़त न ॾींदा। पीपल्स पार्टी सिंध जे पाणी वारे मामले ते ख़ामोश न रहंदी। टंडेजाम में जलसे खे ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमण चयो त ॿुधायो त मुशरफ दौर में कालाबाग डैम जे हक़ में रैलियूं कंहिं कढियूं। हुन चयो त कालाबाग डैम जे हक़ में रैलियूं कढंदड़ केनालनि ते सियासत कनि पिया। संदसि चवणु हो त पीपल्स पार्टी सिंध जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कंदी। हुन चयो त मुख़ालिफ़ अजाई वावीला करे रहिया आहिनि। सदर वटि कंहिं बि मनसूबे जी मंज़ूरी जो इख़्तियार न आहे। संदसि चवणु हो त ही रुगो साज़िश तहत पीपल्स पार्टी ख़िलाफ़ वावीला कंदा आहिनि। हैदराबाद जलसे में वावीला कंदड़नि खे जवाब ॾींदा। वधिक अपडेट्स मालूम कंदासीं औरंगज़ेब भुट्टो खां। जी औरंगज़ेब, वधीक छा चवणु आहे शर्जील इनाम मेमण जो? हाँ बिल्कुल जी बिल्कुल पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा 18 अप्रैल ते जेको कैनालनि जे ख़िलाफ़ हैदराबाद में जलसो अनाउंस कयो वियो आहे। उन जे सिलसिले में ही जेको तयारियुनि जे सिलसिले में अॼु टंडेजाम में रावल हाउस शर्जील इनाम मेमण जे तरफ़ां जेको आहे हिते जलसो करायो वियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी अॻवान फरियाल डालपुर निसार खोड़ो इन खां अलावा ॿिया केतिरा ई जेके अॻवान उहे हिते पहुतल हुया। जॾहिं त जेको हिनखे जलसे खे जेको ख़िताब कंदे शर्जील इनाम मेमण जेको आहे उहो चयो आहे त हीउ जलसो न फ़क़ति अवामी जलसो हूंदो पर हिकु अवामी रेफरेंडम आहे। ऐं हुनजो चवणु आहे त हुन सख़्तु तनक़ीद जो निशान बणाए मुख़ालिफ़नि खे हुन जेको आहे उहो चैलेंज कयो आहे त GDA में शामिल ऐं पीपल्स पार्टी जा मुख़ालिफ़ जेके आहिनि उहे केनालनि ते फ़क़ति सियासत करे अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि ऐं सिंध जी अवाम खे धोखे में रखी रहिया आहिनि। हुन चयो त इहे मुख़ालिफ़ जेको आहे उहे ई आहिनि जिन मुशरफ जे दौर में कालाबाग डैम जी जेका आहे उहा हिमायत कई ऐं साॻड़ ईंदड़ इलाइक़नि में उन्हनि जेके कालाबाग डैम जी हिमायत में जेके आहिनि उहे जलसा कया, उन में जेको रैलियूं कढियूं पर उहे अॼु जेके आहिनि अवाम खे गुमराह करण जे लाइ बुग़्ज़ पीपल्स पार्टी जे करे ऐं बुग़्ज़ ज़रदारी जे करे जेके आहे उहे हिते फ़क़ति अवाम खे गुमराह करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। इन मौक़े ते हिते इन खां अलावा सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो जेको हुयो उन बि ख़िताब कंदे चयो आहे त हैदराबाद जो जलसो जेको हूंदो उहो तारीख़ी हूंदो ऐं हुनजो त केनाल जेके आहिनि कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा ऐं हुन सिंधु दरिया ते धाड़ो जेको आहे उहो कंहिं बि सूरत में हाणे न ॾिनो वेंदो। जॾहिं त फरियाल डालपुर बि जेको आहे उहो ख़िताब कयो। फरियाल डालपुर ख़िताब कंदे चयो त हिन जलसे ही जेको हैदराबाद जो जलसो आहे इन सां इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं ऐं इस्लामाबाद में वेठल ऑफिसरनि ताईं जेको आहे तो यकमुश्त आवाज़ पहुचंदो त जेको आहे सिंध जा माण्हू हिन सिंधु दरिया ते धाड़े ते जेको आहे हर क़बूल न कंदा कंहिं बि सूरत में ऐं हुनखे रद्द कनि था। हुननि जो इहो ई चवणु हुयो त जेको आहे हिते केनाल कढी करे छा सिंध में करबला बर्पा करणु चाहियो था, 7 करोड़ अवाम खे उञारो मारणु चाहियो था, जंहिंजे करे जेको आहे इहे केनाल कढण जूं साज़िशूं जेके आहिनि इहे वक़्तनि फ़ वक़्तनि कंहिं वक़्तु कालाबाग डैम त कंहिं वक़्तु केनाल जी सूरत में सिंधु दरिया ते धाड़े हणण जूं साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। पर हुनखे हमेशह पीपल्स पार्टी जेको आहे मुंहुं ॾींदी रही आहे। इहे कंहिं सूरत में पीपल्स पार्टी ठहणु न ॾींदी। निसार खोड़ो बि जेको उहो ख़िताब कंदे उहो चयो त उन त अहम ॻाल्हि इहा कई त फ़क़ति हिकु केनाल जे करे जेको आहे त तव्हां पाकिस्तान खे तोड़ण जी मुल्क जी सालमियत जी छो ॻाल्हि पिया कयो, सूबनि खे पाण में छो विढ़ायो पिया, पंजाब ऐं सिंध खे जेको आहे विढ़ाइण जूं साज़िशूं छो कयूं पियूं वञनि। हुन चयो पीपल्स पार्टी इहो कॾहिं बि न चाहींदी, बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं बि न चाहींदो। पीपल्स पार्टी हिकु वफ़ाक़ जी अलामत रही आहे, तंहिंजे करे पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में इहो न चाहींदी सूबा पाण में विढ़नि या जेको आहे मुल्क जी सालमियत ते जेको आहे केरु आङिर खणी सघे। तंहिंजे करे जेको आहे हीअ केनाल जेके आहिनि कंहिं सूरत में क़बूल न कया वेंदा ऐं कंहिं सूरत में ई जेको आहे सिंध जे
अवाम जे हक़नि ते धाड़ो हणण न ॾिनो वेंदो ऐं 18 तारीख़ ते हैदराबाद जो जलसो जेको आहे उहो हिकु रेफरेंडम साबित थींदो। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेको आहे सो पीपुल्स पार्टी जा केतिरा ई अॻवान जेके आहे उहे बि हिते पहुतल हुया, जंहिंमें सुहेल अनवर सियाल आहे, इमदाद पिताफी आहे, हाजी अली हसन ज़रदारी, ज़िया अब्बास शाह समेत ॿिया केतिरा ई अॻवान जेको आहे उहे हिते पहुतल आया ऐं ठीकु आहे, महिरबानी औरंगज़ेब भुट्टो तफ़सील ॾियण जे लाइ।